अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। मां अॼु हिकिड़ी तव्हांजे लाइ वरी भाॼी ठाहिण जी रेसिपी खणी आई आहियां। हीअ आहे मूं वटि कद्दू बॉइल थियल आहे। हक़ीक़त इहा आहे त जॾहिं असां सब्ज़ी वठी ईंदा आहियूं इलाही सारी त पोइ एॾा ॾींहं उहा फ्रिज में असां कोन रखंदा आहियूं। हफ़्ते जी भाॼी ईंदी आहे, 10 ॾींहंनि जी भाॼी ईंदी आहे, त पोइ कुझु भाॼियुनि खे असां कटे बॉइल करे पोइ फ्रीज़ करे छॾींदा आहियूं। पोइ उहा इहो थींदो आहे जो फ्रिज में रखे रखे ख़राबु कोन थींदियूं आहिनि। असां जॾहिं चाहींदा आहियूं उन्हनि खे कढी इस्तेमालु कंदा आहियूं। सो हीअ बि उॿरियल कद्दू हुया ऐं फ्रीज़ थियल हुया। मां हिननि खे कढी रखियो 2-3 कलाक, त हीअ हाणे जेके डीफ्रॉस्ट थी विया आहिनि, नॉर्मल थी विया आहिनि, त असां हिन खे पचाईंदासीं हाणे। ऐं हीअ हिकिड़ी सिहत बख़्श भाॼी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पसंदीदा सब्ज़ी हुई। खाइजो त दुआ ज़रूरु घुरिजो, सुनत सम्झी खाइजो। ठीकु आहे, हाणे असां हीअ हिकिड़ो बसरु कटे इन जो दाग़ करे चुका आहियूं ऐं उन में 2 टमाटा विझी मूं मसालो ठाहे छॾियो आहे। तव्हां सम्झी वेंदव त मां टाइम बचाइण जे लाइ इहो कमु कंदी आहियां। सो असां अचूं था पंहिंजी देगड़ी जे तरफ़। हीअ तव्हां ॾिसो, हीअ मुंहिंजो बसरु ऐं टमाटर मसालो तयारु थी वियो आहे। असांखे हिनखे पचाइण में घणी देरि कोन लॻंदी, छो त हीअ टमाटा ऐं बसर पची चुका आहिनि ऐं असांजो जेका कद्दू आहे, लौकी बि चवंदा आहिनि माण्हू, गोल बि हूंदो आहे, इहो डिघो बि हूंदो आहे। मां घणो करे जेको हूंदो आहे डिघा इहे कद्दू उहे वठंदी आहियां। सो हीअ मुंहिंजो मसालो तयारु आहे। असां हिन में जेके मिर्च मसाला विझंदासीं उहे आहिनि हीअ 3 मसाला। भाॼियुनि में घणो करे मां इहे ई बेसिक बुनियादी 3 मसाला विझंदी आहियां। हीअ 1/2 चमचो मिर्च आहिनि ॻाढ़ा, 1/2 चमचो लूणु आहे ऐं 1/4 चमचो हीअ हैड आहे। ऐं हीअ कद्दू जेको आहे इहो बॉइल थियल कद्दू मां वटि तक़रीबन 1/2 किलो खां घटि आहे। हीअ 1.5 पागन थींदो। ऐं तव्हां ॾिसो था हिन में पाणी बि आहे। हीअ पाणी मां कंहिं बि भाॼीअ खे उॿारींदी आहियां त उनजो पाणी न हारींदी आहियां, छो त पाणी हारण सां उन्हनि जो सॼा विटामिन्स या जेका बि उन में कुदरती अलाह जूं नेमतूं आहिनि उहे निकिरी थियूं वञनि। ऐं पोइ ख़ाली असां जेको आहियूं रुॻो फोग खाईंदा आहियूं, ॼण हिकिड़ो बचियल। सो अचूं था हाणे हीअ 3 मसाला इहे मां विझां थी बोड़ में। ऐं लूणु मिर्च जो मिक़दारु जेको मां तव्हांखे ॿुधायां थी उहो तव्हां पंहिंजी सहूलियत सां तव्हां सब्ज़ी जो केतिरो मिक़दारु तूं खणो उन हिसाब सां तव्हां इस्तेमालु कयो। ऐं तेल हिकिड़ो मूं बसरु कटियो त सम्झो कोप जो 1/4 हिसो। मूं वटि त पंहिंजी माप जो चमिचो आहे। तव्हां जेके बि माण्हू घर में पचायो था तव्हां वटि बि पंहिंजा मापा हूंदा, त उन हिसाब सां हिकिड़े बसर ते या एतिरी थोरी भाॼी जो केतिरो भाॼीअ ते तेल पवंदो। सो हीअ मसालो भुॼी वियो। 2 मिंट हिनखे असां थोरो उथलाईंदासीं त जीअं हिन जी मसाले जी कचाइप ख़तमु थी वञे। उनखां पोइ असां हिन में विझंदासीं कद्दू हिन में पइजी वियो। ऐं हाणे असां हिनखे एतिरो पचाईंदासीं जो हिनजो पाणी सुकी वञे। इहो यादि रखो त का बि भाॼी जेका तव्हां पचायो थो उन में पाणी न हुजे, पाणी उनजो सुकल हुजे। हीअ असां हिनखे थोरो चिथींदासीं बि ऐं त जीअं जेके सॼा ॻंढ आहिनि। अच्छा, एॾो बि न चिथियो जो सफ़ा ईअं पेस्ट ठही वञे, लही थी वञे, लही नाहे करिणो। असांखे थोरो थोरो सॼो भुजे, ख़बर पए त असां पचायूं छा पिया। सो असां हिनखे हींअर हीअ सावा मिर्च मूं कटे रखिया आहिनि। हीअ तव्हां ॾिसो, हीअं भञी रखिया अथमि 2 अधु करे। ॿिज कोशिशि कयो कढी छॾियो, हिन में एॾा घणा न हुया, हिन लाइ मां हिननि खे ईअं विझां थी। हाणे मिर्च ॾेई विझी मां हिनखे 5 मिंट ढकु ॾींदसि त जीअं हिन जो जेको आहे पाणी थोरो सुकी वञे ऐं मिर्चनि जी ख़ुशबू बि हिन में अची वञे। ऐं ईअं बि न आहे सुकाइणो त सफ़ा ईअं सुको हलवो थी वञे, जीअं न, थोरी घणी हुन में आलाइण हुजे त मानी खाइण जो मज़ो ईंदो। तव्हां हिते ॾिसंदव असां बीठे बीठे ई हिते हिनखे तयारु करे था वठूं, छो त हर शइ पकल आहे। कद्दू जेको फिको मूं उॿारियो, उनमें को लूणु मिर्च का बि अहिड़ी शइ मूं कोन विधी। हीअ सावा धाणा मूं कटे रखिया आहिनि जेके असां आख़िर में हिन में विझंदासीं। ऐं हीअ 1/2 चमचे खां बि घटि पीठल गरम मसालो आहे, इहो मां ज़रूरु विझंदी आहियां। ऐं ॿियो त कद्दू ऐं पंहिंजो मेहा, इन्हनि ॿिन्ही जी भाॼी मां साॻी तरह ठाहींदी आहियां। ईअं जो ईअं जीअं तव्हां ॾिठो त मूं बॉइल करे रखियो कद्दू, त तव्हां ईअं उनखे मेहनि खे बॉइल करे सघो था। पर जेकॾहिं तव्हां बॉइल न करणु चाहियो, बॉइल नथा कयो अगरि, त तव्हां उन्हनि खे ईअं कयो जो दाग़ करे इहो मसालो ठाहे ऐं उन में तव्हां उहा कची कटियल भाॼी ताज़ो कद्दू हुजे या ताज़ा मेहा हुजनि, उहे तव्हां विझी
ऐं थोरो पाणी हल्को पाणी विझी हिकिड़ो कोप खनि हल्की बाहि ते छॾे ॾियो त इन मसाले में भाॼी ॻरी वेंदी। बसि उनखे भुञी ऐं तव्हां लाहे वठो। इहो जेको आसान तरीक़ो आहे। सो कद्दू ऐं मेहा पचाइण में को बि फ़र्क़ु न आहे, इन करे उन मेहनि जी अलॻि सां मां का सब्ज़ी न सेखारींदमि, छो त साॻी ॻाल्हि आहे। ऐं कोशिशि कयो त घर में ॿारनि खे सब्जियुनि खाइण ते हिरायो, सिहत बख़्शिन, हल्कियूं आहिनि, हाँ ते बार नथियूं कनि गर्मीअ में ख़ासि करे। ऐं मिर्च मसाला घटि इस्तेमालु कंदव त उहो खाधो लाइट थींदो, उहो खाधो हल्को थींदो, हज़म बि थी वेंदो। सो हाणे अचूं था असां, हिनखे मूं 2-3 मिंट ढकु ॾिनो ऐं तव्हां हिनजी ॾिसंदव पाणी हिनजो सुकी वियो, हिनजो गिहु अलॻि पियो नज़र अचे। तेल या गिहु जेको तव्हां खाइणु चाहियो था उहो कोशिशि कयो तेल खाओ, ठीकु आहे। ऐं इहो बि तव्हां ॾिसंदव त हिनखे मूं पूरो चिथियो न आहे, हिन में थोरो थोरो सॼो आहे। त असां हिन में पहिरियों विझंदासीं हीअ पीठल गरम मसालो, चाहे मां मेहा बि पचाईंदी आहियां त विझंदी आहियां, ऐं पोइ असां हिन में विझंदासीं हीअ सावा धाणा। हाणे तव्हां हिनखे चङी तरह मिलायो। सावा धाणा भाॼीअ में दाल में ॾाढी ख़ुशबू कंदा आहिनि, मज़ो ईंदो आहे। मूंखे त लॻंदो आहे त दाल जंहिं सावा धाणा न हूंदा आहिनि घर में न, मां दाल न पचाईंदी आहियां। सो बाहि बंदि था कयूं असां, ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसंदव फस्ट क्लास कद्दू जी भाॼी तयारु आहे। या तव्हां पंहिंजे घर में पचायो, पंहिंजे ॿारनि खे खाइण ते हिरायो, ऐं ॿियनि सां बि इहा रेसिपी शेयर कजो। अगरि तव्हांखे वणी हुजे त वीडियो लाइक कजो ऐं शेयर बि ज़रूरु कजो। अलाह सी तव्हांखे ख़ुशि रखे। अल्लाह वाही।